इस वागे उगरेट रखे तो सही सीधी चालाकी करे तो दुश्मन दे कुले ते कुदे तो सापा जोई जानी विड़े तो या गैरन जो केड़ो दो सापा जोई जानी विड़े तो इस वागे उगरेट रखे तो सही सीधी चालाकी करे तो दुश्मन दे कुले ते कुदे तो मुसाफा जोई जानी विरे तो या गैरन जो केड़ो दो मुसाफा जोई जानी विरे तो पंजो थी मुके छुरी हणे तो एड़ो न दुश्मन जो थींदो खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो जीअं त असां वटि शादी मंगणी सालगिरह सुन्नत ऐं ॿियनि खुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद मोबाइल नंबर 0335251785 पंजो थी मुके छुरी हणे तो एड़ो न दुश्मन जो थींदो इहो दुख त मुके मारे तो मुसाफा जोई जानी विड़े तो इहो दुख त मुके मारे तो मुसाफा जोई जानी विड़े तो पंजो मूं समझी दिल ॾिनी तूं त वयो मूंखां वास्ता छिनी पंजो मूं समझी दिल ॾिनी तूं त वयो मूंखां वास्ता छिनी धारूं दोखो करे मुसाफा जोई जानी विड़े तो धारूं दोखो करे मुसाफा जोई जानी विड़े तो अशरफ चालो मुझो भाई सामने जो कंपनी में ॾिसी नाले वारे मिसरा में छा थो थिए अशरफ तांजा छॾ बठोरो बेवफा ख़ातिर वेही न रो अशरफ तांजा छॾ बठोरो बेवफा ख़ातिर वेही न रो रोज़